शहदादकोट में रिटायर्ड सरकारी मुलाजिम सिंध ज़िला कमर शहदादकोट इत्तेहाद की जानिब से अपने जायज़ हकूक़ी हासिलात के लिए अल्लाह वाले टावर के सामने एहतजाजी मुज़ाहरा और धरना। असां रिटायर्ड सरकारी जेके मुलाजिम आहियूं, असांखे ग्रुप इंश्योरेंस ॾिनी वञे, बेनिफिट फंड ॾिनो वञे जेको असांजे पघारनि मां कटियो वियो आहे ऐं 10 सैकड़ो पेंशन में बाद वज़ीर आज़म पाकिस्तान अप्रैल 2022 में अनाउंस कयो हो, उहो हिन महिल ताईं न मिलियो आहे। बलोचिस्तान KPK गिलगित बल्तिस्तान खणी रहियो आहे, पर सिंध जे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी आहे जेके रिटायर आहिनि। असां हुकूमत सिंध खे अपील था कयूं त ख़ुदारा असांजी बेचैनी खे दूर कयो वञे, सिंध जे सरकारी रिटायर मुलाज़िमनि जा मुतालबा पूरा कया वञनि, असांखे रोडनि ते धिकनि जे लाइ मजबूर न कयो वञे। जेकॾहिं मुतालबा न मञींदा त मजबूरनि असांखे रोडनि ते वधीक एहतजाज जे लाइ अचिणो पवंदो। असांजो हे एहतजाज हिन जे करे आहे त असां रिटायर मुलाज़िमनि जी जेका ग्रुप इंश्योरेंस कटी थी वञे उहा महिरबानी करे ॾिनी वञे, छो त जेकॾहिं असांखे न ॾींदे असां अञा एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं, अञा रोडनि ते निकिरंदासीं ऐं असां गवर्नमेंट खां पीपल्स पार्टी जे गवर्नमेंट खां पुरज़ोर अपील था कयूं, उनखे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असांजो हे जेको मुतालबो आहे मञियो वञे। उस्ताद आहियूं ऐं असां एजुकेशन डिपार्टमेंट सां वास्तो रखूं था। असांखे ईअं सम्झो वञे थो यतीम कानो जैसे यतीम उस्ताद रिटायर 3 सूबा जंहिं सूरत में ॾियनि था पिया ग्रुप इंश्योरेंस, त असांखे छो न ॾिनो वञे थो पियो। हाणे असांजो प्रोग्राम इहो आहे, कराची ताईं जेको आहे असां उते जेका बुख हड़ताल करे बि वेंदासीं, सॼी सिंध गॾु थींदी। पुरज़ोर अपील इहो ई आहे त असांजे मुतालबा मञिया वञनि। सभु टोटल जेके आहिनि रिटायर्ड मुलाज़िम आहियूं, सॼी सिंध में असांजो अॼु हर तालुकनि में पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे लाइ एहतजाजी प्रोग्राम आहे, अलामती हड़ताल आहे ऐं उन खां पोइ जेको असांजो आख़िरी मरहलो हूंदो कराची हूंदो, उन जे करे महिरबानी करे सिंध गवर्नमेंट खे अपील आहे, पीपल्स पार्टी क़यादत खे, त असां सीनियर सिटीज़न्स आहियूं, असांखे मजबूर न कयो रोडनि ते अचण जे लाइ। तो बराए करम असांजो जेको जाइज़ मुतालबा हक़ आहिनि ॿिया सूबा खणनि था, असांखे बि उन तरीक़े सां ॾिना वञनि। उन्होंने मज़ीद कहा कि पूरे मुल्क में रिटायर्ड सरकारी मुलाजमीन को मुख्तलिफ़ किस्म की सहूलियात फ़राहम की जाती हैं, मगर अफसोस हम सिंध के रिटायर्ड सरकारी मुलाजमीन अपने जायज़ हकूक़ के लिए परेशान हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदादकोट।